नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठ नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर NCOC जो इजलास थियो, जंहिंमें कारोबारी पाबंदियूं नरम करण जो ऐलान कयो वियो। NCOC इजलास में समूरे मुल्क में वैक्सीनेशन मुहिम लाइ हिकमत अमली तय कई वई। समूरनि शहरनि जी रज़ाकाराना तौर ते वैक्सीनेशन जी हिकमत अमली तय कई वई है। NCOC जे नोटिफिकेशन मूजिब समूरे सरकारी ऐं खांगी इदारनि जे मुलाज़िमनि लाइ वैक्सीनेशन लाज़मी करार ॾिनी वई है। समूरे सरकारी ऐं खांगी इदारनि जे मुलाज़िमनि खे 30 जून ताईं वैक्सीन लॻाइणी पवंदी। NCOC मूजिब समूरे मुल्क में वैक्सीनेशन मर्कज़ 11 जून खां सुबुह 8 वॻे खां राति 10 वॻे ताईं खुलियल रहंदा। जुमे ते वैक्सीनेशन मर्कज़ खुलियल रहंदा, सिर्फ़ आचर जे ॾींहुं बंदि रहंदा। NCOC मूजिब 18 सालनि खां वधीक उमिरि जे माण्हुनि लाइ वॉक इन वैक्सीनेशन शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 11 जून खां 18 सालनि खां वधीक उमिरि जा माण्हू वॉक इन यानी कंहिं बि वैक्सीनेशन सेंटर ते वञी वैक्सीन कराए सघनि था। NCOC जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो त हाणे कारोबार हफ़्ते में 2 ॾींहं जे बजाए 1 ॾींहुं बंदि हूंदो। कहिड़े ॾींहुं कारोबार बंदि रखणो आहे उन जो फ़ैसिलो सूबा कंदा। ऑफिसुनि में बि 100% हाज़िरी सां कमु करण जी इजाज़त हूंदी। पब्लिक ट्रांसपोर्ट में 50% मुसाफ़िरनि जी पाबंदी में नरमी कई वई। पब्लिक ट्रांसपोर्ट में हाणे 79% मुसाफ़िर विहारण जी इजाज़त हूंदी। NCOC मूजिब मज़ारूं ऐं सिनेमा घर लाॻीतो बंदि रहंदा, सिर्फ़ मख़सूस रांदियुनि जी सरगर्मियुनि जी इजाज़त हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।